अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो में असां पंहिंजनि बुनियादी हक़नि जे बारे में ॻाल्हाईंदासीं। हिकु नज़र पाकिस्तान जे आइन ते विझंदासीं त हू असांखे कहिड़ा बुनियादी हक़ फ़राहम करे थो। वीडियो मालूमाती ऐं दिलचस्प आहे, आख़िर ताईं ॾिसिजो। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। दोस्तो, बुनियादी हक़ या इंसानी हक़ चइजनि। उन्हनि हक़नि खां सवाइ न तो को माण्हू आज़ादु ज़िंदगी गुज़ारे सघे थो, न ई को मुल्क जमहूरी सजी सघे थो। रियासती अमूरनि खे हलाइण वारनि कानूननि खे आइन चयो वेंदो आहे। पाकिस्तान जे 1973 वारे आइन में बि बुनियादी हक़नि जी फ़हिरिस्त ॾिनी वई आहे। आइन में ज़िक्र कयल बुनियादी हक़ ही आहिनि: ज़िंदगी ऐं आज़ादी जो हक़, गिरफ़्तारी ऐं नाहक नज़रबंदी जो हक़ कुझु शर्तनि सां, ग़ुलामी ऐं ॿिटी सज़ा खां तहफ़ुज़, यानी कंहिं बि हिकु ॾोह ते ॿ दफ़ा सज़ा न ॾिनी वेंदी। ज़ाती इज़त जो तहफ़ुज़, लॾ पलाण ऐं रिहाइश जी आज़ादी, मतिलबु तव्हां पाकिस्तान जी कंहिं बि कुंड में रही सघो था। इज्तिमा जो हक़, सियासी पार्टी ठाहिण या उन में शामिल थियण जो हक़, इन शर्त सां त शहरी सरकारी मुलाज़िम न हूंदो। कारोबार, वापार ऐं गुज़र सफ़र जो हक़, पाकिस्तानी शहरी पाकिस्तान में किथे बि सफ़र, वापार, कारोबार करे सघे थो, उनखे कोई नथो रोके सघे। तहरीर ऐं तक़रीर जो हक़, पंहिंजे मज़हब ते अमल जो हक़, हक़ जाइदाद या मिल्कियत जो तहफ़ुज़ जो हक़, शहरियत में बराबरी जो हक़, अवामी जायनि ताईं पहुचण ऐं घुमण जो हक़, इन शर्त सां त उहा जॻह मज़हबी जॻह न हुजे, ऐं ॿोली ऐं सक़ाफ़त जो हक़। दोस्तो, इहे समूरा असांजा बुनियादी हक़ आहिनि। इन्हनि खे को बि हुकुमरान खसे नथो सघे, पर मार्शल लॉ या आमरीत में आइन टुटी वेंदो आहे। उन जा पंहिंजा क़ाइदा ऐं क़ानून थी वेंदा आहिनि। पोइ इन चीज़ जी गारंटी न आहे त असांखे बुनियादी हक़ मिलंदा या न। उम्मीद आहे दोस्तो ही मालूमाती वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक दिलचस्प वीडियोज़ लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।